नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेवनाणी सिडनी न्यूज़ में तव्हांजो स्वागत है। पहिरीं ॾिसूं अॼु जी मुख्य ख़बरूं। अहमदाबाद में नरेंद्र मोदी कई सी प्लेन में सवारी। उल्हासनगर में मास्टर रांझन जी मल्हाई वेंदी वरसी। अरुण जेटली टैक्स कंसल्टेंट्स सां कई मीटिंग। उल्हासनगर में थी साइंस एग्ज़िबिशन। विराट कोहली और अनुष्का शर्मा जी थी शादी। किंजल दवे जे सिंधी गीत मचाई आहे धूम। सिंध में मल्हाइजी रहियो आहे सिंधी कल्चरल डे। हाणे ख़बरूं विस्तार सां। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अॼु अहमदाबाद में रोड शो करे रिवर फ्रंट तां ही सी प्लेन में रवाना थियो हुओ। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अॼु चुनाव प्रचार जे अंतिम ॾींहं ते अहमदाबाद जे रिवर फ्रंट ते रोड शो कयो हुओ। रोड शो करण खां पोइ मोदी साबरमती रिवर फ्रंट तां ही पहिरियों दफ़ो सी प्लेन में वही करे अंबाजीअ जा दर्शन करण लाइ रवाना थिया हुआ। साबरमती नदीअ में प्लेन लहंदे ऐं उॾंदे ॾिसी करे माण्हुनि में अचरज फैलिजी वियो हुओ। मोदीअ जो ही हाईटेक रोड शो ॾिसण लाइ लखे माण्हू गॾु थिया हुआ।
उल्हासनगर में कवि मास्टर रांझन जी वरसी 28 डिसेंबर ते धामधूम सां मल्हाई वेंदी। कंहिंखे लख ॾेई तो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे, ॾोह साझा कीन ॾिसे, शल पंहिंजी महर करे। अलाह जे छा में राज़िया, अलाह जे कैसा राज़िया, अलाह जे छा में राज़िया, अलाह जे कैसा राज़िया, अलाह जे छा में राज़िया, अलाह जे कैसा राज़िया, अलाह जे छा में राज़िया, अलाह जे कैसा राज़िया, अलाह जे तोसा राज़िया, अलाह जे मोसा राज़िया, अलाह में तो सारा दिया, अलाह ने तो सारा दिया। कंहिंखे लख ॾेई ते लाल करे, कंहिंखे मुख ॾेई कंगाल करे, कंहिंखे लख ॾेई तो लाल करे, कंहिंखे लख ॾेई कंगाल करे। ओॾो असांजा कीन ॾिसे चल पंहिंजी महर करे, अरे डो असांजा कीन ॾिसे चल पंहिंजी महर करे। अलाह जे छा में राज़िया, अलाह जे कैसा राज़िया, अलाह जे छा में राज़िया, अलाह जे कैसा राज़िया, अलाह जे छा में राज़िया, अलाह जे कैसा राज़िया, अलाह जे छा में राज़िया, अलाह जे कैसा राज़िया, अलाह जे छा में राज़िया, अलाह जे कैसा राज़िया। मास्टर रांझन सिंधु भवन ऐं श्री मोहनदास वलेचा जे पारां तव्हां सभिनी शहर वासियुनि खे हिकु कुर्बायती कोठ आहे। 24 डिसंबर आर्तवार जे ॾींहुं मास्टर रांझन जी 36 वर्सी उत्सव आहे, जेका तमामु धाम धूम सां मल्हाई वेंदी हर साल वांगुरु। ऐं इन वर्सी उत्सव में ख़ासि असांजा रमेश ओबराय अची पंहिंजा माता रानी जा भॼन ऐं कुझु सिंधी भॼन पेश कंदा। गॾोगॾु तमामु नंढड़नि ॿारनि जा के ॾाढा बहितरीनु परफॉर्मेंस थींदा। त शहरवासियुनि खे रिक्वेस्ट आहे त तव्हां सभई अचो ऐं ॿियनि खे बि ॿुधायो, नंढड़नि गुलड़नि खे ॾिसो कीअं था परफॉर्मेंस ॾियनि ऐं तमामु उहे गुलड़ा महिनत करे रहिया आहिनि ख़ासि 24 डिसंबर जे प्रोग्राम जे लाइ। गॾोगॾु असांजा बॉम्बे मां बि घणा ई VIP गेस्ट ईंदा। त तव्हां सभिनी शहरवासियुनि खे हिकु दफ़ो वरी असांजी हथ जोड़े वेनिती आहे त तव्हां अचो ऐं मास्टर रांझन जी वर्सीअ ते अची शरीक थियो ऐं आशीर्वाद पायो। जय झूलेलाल। सेंट्रल फाइनेंस मिनिस्टर अरुण जेटलीअ बड़ौदा में टैक्स कंसल्टेंट्स सां मीटिंग कई हुई। मरकज़ी नाणा मंत्री अरुण जेटलीअ बड़ौदा में CA ऐं टैक्स कंसल्टेंट्स सां मीटिंग करे GST ऐं हुन जी तकलीफ़ुनि जी चर्चा कई हुई। जेटलीअ हिन मीटिंग में नोटबंदीअ ते भी चर्चा करे सरकार जे हिन निर्णय करण सां देश जी सुरक्षा में ॾाढो फ़ाइदो थियो हुअण जो चयो हुओ। उल्हासनगर जी शांति प्रकाश स्कूल में साइंस एग्ज़िबिशन रखी वई हुई।
इसमें हर चीज़ सिर्फ सोलर से चलेगी। आज हम पेट्रोल डीजल पर कार यूज़ कर रहे हैं, इसकी जगह अगर मैं ये कार इलेक्ट्रिसिटी पे यूज़ करूं और इलेक्ट्रिसिटी खरीदने की बजाय अगर मैं कार के ऊपर ही बनाऊं तो बेस्ट हो सकता है। तो ये सोलर पैनल है जो वॉट को, जो हमारे हीट एनर्जी को वॉट में नहीं गीगा वॉट में ट्रांसफ़र करती है। तो फिर हम लोग कार में कितना यूज़ करेंगे, किलो वॉट। ये जो बाकी बचेगा वो स्टोर होगा इसके अंदर कल के लिए। ये सेम चीज़ अगर मैं घर में लगाऊं, घर में सोलर पैनल्स लगे मेरे, तो सोलर पैनल लगने के बाद इसके वॉट यूज़ करूंगा सिर्फ मैं, जो बचा एक पावर हाउस में स्टोर करता हूँ। ये पावर हाउस ऐसा है कि 1 साल तक ये सिटी को बैकअप देगा। ये जो डिवाइस है वो साउंड एनर्जी को इलेक्ट्रिक एनर्जी में कन्वर्ट करता है। अगर हम क्लैप करते हैं तो साउंड एनर्जी प्रोड्यूस होता है और इसमें जो सेंसर्स है उसके मदद से और कन्वर्टर्स की मदद से उसको इलेक्ट्रिक एनर्जी में कन्वर्ट कर सकते हैं। अगर हम चाहते हैं उसे तभी के तभी यूज़ करें तो हम उसे ऐसे ही यूज़ कर सकते हैं। अगर हम चाहते हैं कि उसको हम लोग स्टोर करें तो हमें बस एक डिवाइस कनेक्ट करना पड़ेगा जिसमें वो स्टोर कर सकते हैं। नॉइज़ पोल्यूशन आजकल बढ़ता ही जा रहा है, तो उसे कम करने के लिए और उसका यूज़ करने के लिए ये डिवाइस बहुत अच्छा है। माझं नाव मोहित कुंभार, माझे नाव सिद्धेश पाटील। आम्ही उल्हास विद्यालय शाळेतून आलोय। आपला ही सावित्री नदी आणि हा मानसरीन आज ब्रिज जो 1928 साली बनवण्यात आला होता, 2016 मध्ये जो ॲक्सिडेंट झाला त्यामध्ये कित्येक जणांचे प्राण गेले, कारण की तिथे तात्कालीन सुरक्षा, आपत्कालीन सुरक्षा नव्हती। ती सुरक्षा कशी करता येईल नवीन ब्रिजवरती, त्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट केला आहे। ही वायर आहे ब्रिजच्या खालून गेलेली आहे। ब्रिजचा कोणता पण हिस्सा किंवा भाग कोसळला तर ही वायर तुटेल, त्यामुळे फाटक बंद होते आणि रेड लाईट जळेल। एक तुम्हाला डेमो करून दाखवतो। ही इलेक्ट्रोमॅग्नेट आहे। ही वायर जर ब्रिज कोसळला तर ही वायर तुटेल। ही तुटल्यामुळे फाटक बंद होईल आणि लाईट जळेल, म्हणजे येणारी वाहतूक सुरक्षित राहील व अपघात टळू शकेल। यासाठी आम्ही प्रोजेक्ट केला। थँक्यू। माय सेल्फ वाघमारे विशाखा फ्रॉम सिंधू एजुकेशन सोसायटी स्टँडर्ड 9। Good afternoon everyone. Myself Sakshi Sawant from Sindhu Education Society from Standard 10. Our project is plastic recycling machine. As we all know that plastic has become a huge global problem nowadays, and more than 50% of garbage is of plastic, which is very harmful for our environment. So it is need of an hour to implement the proper treatment of plastic for our safe environment. For this purpose, government had introduced this plastic recycling machine. This machine was introduced in India on 5th June 2016 as a part of World Environment Day under the Swachh Bharat Abhiyan. This machine crushes plastic bottles and small cans into such pieces. These pieces can be converted into fiber and also they can be useful in road construction. The user can select coupon for different food and retailing outlet after the bottle is accepted. भारतीय क्रिकेटर विराट कोहली ऐं अदाकारा अनुष्का शर्मा इटली में शादी कई हुई। चार बंगड़ी सिंगर किंजल दवे गायल सिंधी गीत सोशल मीडिया ते धूम मचाई आहे।
जे हैदराबाद शहर में सिंधी कल्चरल डे धामधूम सां मल्हायो वियो हुओ। सिंध टीवी नेटवर्क पारां ऐलानियल सकाफ़ती दिहाड़े जी खुशबू अञा बि सॼी सिंध में महकी रही आहे। हैदराबाद में बि अञा ताईं सकाफ़ती तक़रीबूं कोठाइण जो सिलसिलो जारी आहे। सिंध टीवी नेटवर्क जे सॾ ते कासिमाबाद जे महलीज ग्रामर हायर सेकेंडरी स्कूल में शानदार सकाफ़ती तक़रीब मुनक़द कई वई। हिन शानदार सकाफ़ती तक़रीब में शागिर्दनि शागिर्दियाणियुनि तोड़े संदन उस्तादनि सकाफ़ती वेस वॻा पहिरें शिरकत कई, जॾहिं त सिंध यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर फतेह मोहम्मद बुरफत, स्कूल जे मालिक रहमतुल्ला डोमकी, पीपी अगवान हिना दस्तगीर ऐं ॿियनि ख़ासि महिमान तौरु शिरकत कई। असां हर साल कल्चर डे मल्हाईंदा आहियूं ऐं उन सां गॾोगॾु वरी हितां जे पेरेंट्स, लेडीज़ पेरेंट्स ऐं ॿारनि जे लाइ मीना बाज़ार बि लॻाईंदा आहियूं ताकी हिन इलाइक़े में एक्टिविटी बि थिए ऐं ॿारनि खे बि थोरो पंहिंजो एक्टिव पार्ट अदा करणु खपिजे, त जीअं असां न सिर्फ़ु एजुकेशन जे मथां तवजो ॾियूं पर पंहिंजी सिंधी सकाफ़त खे बि उजागर कयूं। आउं सम्झां थो त सकाफ़त खे बचाइण जो वॾे में वॾो जेको ज़रियो आहे उहो क्वालिटी एजुकेशन आहे। त मां सम्झां थो तालीमी इदारनि में पंहिंजे ॿारनि खे इहो ज़बान हुजे, सकाफ़त हुजे, ड्रेस हुजे, पंहिंजूं रीतूं रस्मूं, पाकिस्तान सां मोहबत, सिंध सां मोहबत, इहो तमामु सुठो पैगाम। मुंहिंजे ख़्याल में जेके माण्हू पंहिंजो कल्चर विसारंदा आहिनि उहे पाण ई कोन हूंदा आहिनि, त इन करे असांजो पंहिंजो कल्चर विसारणु न खपे। ॿार तोड़े ॿारनि जूं माहिरूं असां पाण स्कूल वारी एडमिनिस्ट्रेशन असां तमामु घणो इंजॉय कंदा आहियूं ऐं सॼो साल इन ॾींहं जो इंतज़ारु कंदा आहियूं। सकाफ़ती तक़रीब में शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि मुख़्तलिफ़ क़ौमी ऐं सकाफ़ती गीतनि ते टेबलोस पेश करे तमामु घणी दाद हासिल कई। महलीज स्कूल पारां मुनक़द कयल हिन शानदार सकाफ़ती तक़रीब में सिंध जी अज़ीम ऐं शानाइती सकाफ़त खे भेटा पेश करण जे लाइ सकाफ़ती मीना बाज़ार बि लॻाई वई, जंहिंमें सकाफ़ती वेस वॻनि, सिंधी खाधनि ऐं रांदियुनि समेत ऐं ॿिया सकाफ़ती स्टॉल लॻाए सिंध जी सुखड़ियुनि जी नुमाइश पिणु कई वई। अॼु ॾाढो मज़ो पियो अचे, इलाही ॾाढो मज़ो पियो अचे। असां हर साल ईंदा आहियूं, मज़ो ईंदो आहे इलाही ॾाढो। मूंखे गग्गो वणंदो आहे, शरारो वणंदो आहे ऐं सिंधी भर्थ वणंदो आहे। अॼु इलाही सारो मज़ो पियो अचे, छाजे करे असांजे स्कूल में कल्चर डे आहे, मीना बाज़ार बि आहे, त इन करे असां पार्टिसिपेट बि कयो आहे। फाउंडेशन, लिपस्टिक, आई शेड, नेल पेंट, लाइनर, मस्कारो और सभु मज़ो ॾाढो पियो अचे। जी हाँ, माशाल्लाह सां सुठी ख़रीदारी थिए पई, ॿार जाम खिलौना वठी विया आहिनि। मां स्टॉल हर साल हिते लॻाईंदी आहियां ताकी जेके गर्ल्स नंढड़ा ॿार था अचनि त उन्हनि खे पंहिंजी रेंज हिसाब 10 खां वठी यानी जेतिरी बि रेंज हुजे ॿारनि जी असां उहे अफोर्ड करे सघनि त उन्हनि लाइ असां अरेंज करे शइ रखंदा आहियूं। तमामु घणो तव्हां ॿारनि खे पाण ॾिसी सघो था। असां अॼु सिंध जी सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं पंहिंजे स्कूल में। हिन शानदार सकाफ़ती तक़रीब में शिरकत कंदड़ ख़ासि महिमाननि, उस्तादनि, वालदेन, तोड़े शागिर्दनि सिंध टीवी नेटवर्क पारां अज़ीम सकाफ़त खे उजागर करण वारे खयल अहम कदम खे। इहे हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेवदाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।